अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु आवाज़ रहिया अता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में थर जे कोयल मां जेको बिजली पैदा करण वारो मनसूबो आहे उन ते ॻाल्हाईंदासूं। उनजो मुस्तक़बिल छा आहे, कहिड़ा इम्कान आहिनि त केसिताईं बिजली उतां पैदा थी सघंदी, उहा बिजली जॾहिं पैदा थींदी उहा बिजली नेशनल ग्रिड ताईं कीअं पहुचंदी। अॻु पाण गुज़िरियल प्रोग्राम में डिस्कस करे आया आहियूं त मुल्क में ट्रांसमिशन वारो जेको असांजो निज़ाम आहे उहो मुदे ख़ारिज थी चुको आहे, 100 साल पुराणो आहे ऐं उनखे बहितर करण लाइ उहो हुकूमत वटि अञा ताईं को प्रोग्राम कोन्हे। त इन सॼे मंदरनामे में थर वारो जेको प्रोजेक्ट आहे उनजो मुस्तक़बिल किथे वञी बीहंदो उन ते ॻाल्हाईंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। हा साईं, पाण गुज़िरियल प्रोग्राम में ट्रांसमिशन वारे इशू ते ॻाल्हायो हो। अॼु बि कोशिशि कंदासीं त उनमें जेके पासा रहिजी विया उन ते वरी पाण ॻाल्हायूं, पर ओवरऑल जेको ट्रांसमिशन जो मसइलो आहे उनखे नज़र में रखंदे थर जे कोयले मां जेका बिजली पैदा करण वारी रिथा आहे उनजो मुस्तक़बिल तव्हां कीअं था ॾिसो? शायदि थर में ट्रांसमिशन रुगो मसइलो कोन्हे न, छाकाणि जो संदन जेको MD साहबु आहे थर एंग्रोस हिन वक़्तु जेको आहे सो जेको सीरियसली प्रोजेक्ट थर में हली रहियो आहे सो एंग्रो वारनि जो आहे। सही, जंहिंमें 15-20 अरब रुपया हुननि बि इन्वेस्टमेंट कई, असां बि इन्वेस्टमेंट कई आहे। सो उन जे करे उहो जेको आहे सो जेको हिन वक़्तु उहो जेको आहे सो ख़तमु थी वेंदो। एंग्रो वारनि जो 660 मेगावाट जो जेको पहिरियों प्रोजेक्ट आहे, एंग्रो वारनि जो न, एंग्रो वारनि जो कुल 4000 जो प्रोजेक्ट आहे जंहिंमें हुननि जो जेको 660 जेको हुन में वधीक शामिल आहे। सो उनखे जेको आहे सो पाण पोइ ॾिसी वठंदासीं। ऐं त हाणे जेको इशू थींदो सो आहे त कीअं अॻिते हद ॾे। रीज़न इहो आहे छाकाणि जो थर में हिकिड़ो इशू त कोन्हे न। पहिरियों त इशू जेको माइनिंग जो इशू आहे, माइनिंग लाइ हिननि चयो त असां माइनिंग शुरू कंदासीं, अञा ताईं माइनिंग जे जेका असां शुरू थियण जा जेके आहिनि से चांसिस कोन्हनि। चऊं था त असां जेका पहिरियों जेका मिटी हटाईंदासीं उहो लोकल असां माइनिंग कयूं था। ॿिए माइनिंग लाइ जेको हिन जो प्रोग्राम आहे सो आहे SEMS आहे, जे उनजो जेको आहे सो एग्रीमेंट थियणो आहे चाइना जी हिकिड़ी कंपनी सां जेका डीप माइनिंग कंदी। छाकाणि तव्हांखे यादि रहे त हिन में जेको माइनिंग जेका आहे सवली कोन्हे, 113 क्यूबिक मीटर्स अंदरि आहे कोल। सही, त उहो 113 क्यूबर में जेके असां ओवर बर्डन था चऊं। हाणे 113 मीटर सम्झो था त इहो जेको आहे सो हे तक़रीबन 400 फुट आहे। सही, हाणे 400 फुट माना त कोई 40 माड़ बिल्डिंग थी रही वई। त इहो सॼो ओवर बर्डन हटाइणो आहे। ओवर बर्डन जेको आहे सो मैकेनिकली हटी सघंदो, आम तव्हांजे मशीनरी सां कोन हटी सघंदो। त हाणे उनजे लाइ जेको आहे सो एग्रीमेंट्स थी रहिया आहिनि। उहा ॻाल्हि जेका असां अञा ताईं फाइनल कोन थी आहे त कॾहिं थींदो। मां इहो हितो पियो पढ़ां छाकाणि जो कल्ह जी डॉन में 21 तारीख़ डॉन में शमसुद्दीन साहिबु पाण अपडेट कयो आहे। छा इट इज़ गुड थिंग अबाउट हिम त हू मीडिया खे या हर हंधि अपडेट कंदो रहंदो आहे। पोइ थी सघे त हुन जूं प्रोजेक्शन्स घणो करे ऑप्टिमिस्टिक हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं बि हुननि जी प्रोजेक्शन्स उहे पूरियूं कोन थींदियूं आहिनि, इंक्लूडिंग फाइनेंशियल क्लोज़, इंक्लूडिंग एग्रीमेंट विद अदर कंपनीज़। त उन नज़र में ॾिठो वञे त जेके थर जा हिन वक़्तु जेके आहिनि से जेको पोज़ीशन जेका ॾिए थो शमसुद्दीन साहिबु, त उन में मूंखे 3-4 क्लियर इशू नज़र अची रहिया आहिनि। सही, जंहिंमें हिकिड़ो हुन ज़िक्र कयो आहे टैरिफ जो। हाणे टैरिफ हो चए थो त असां जेको पहिरियों जेको 4000 जेकॾहिं मेगावाट असां थींदो त असांजी यूनिट कास्ट जेका आहे असां टैरिफ असांखे 6 रुपए में असांजो थी वेंदो। पर जेका 660 था कनि त उन में 6 रुपए में वारो खाईंदो, 70 रुपए में उहा ॻाल्हि क्लियर शमसुद्दीन साहिबु कोन कई आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर नज़र अचे थी पई त नेप्रा आउट ऑफ द वे वञी करे हिननि खे नओं टैरिफ ॾिनो आहे 21 मई 21 मई ते हिननि जेको आहे ख़बर आहे हाई रिटर्न ऑफर टू अट्रैक्ट इन्वेस्टमेंट इन कोल पावर सेक्टर। सही, हाणे इहो जेकॾहिं हाई हिन खे ॾिनो अथऊं वधीक जेको पावर जो ॾिनो अथऊं रेट, त हे जेको मां हे डिटर्मिनेशन वठण जी कोशिशि कई पर डिटर्मिनेशन मूंखे मिली कोन। हो चए थो त हिननि खे एक्स्ट्रा माइलेज ॾिनी अथऊं कोल पावर खे, इम्पोर्टेड कोल खे सही, या जेको आहे सो लोकल कोल खे एक्स्ट्रा माइलेज इन करे ॾिनी अथऊं जो हिननि अलाउ कयो आहे त तव्हांजी पंहिंजी एफिशिएंसी जेका हूंदी आहे उनखे तव्हां भले 35 ताईं खणी अचो, 40 को 42 त 35 ते हलो, त अगरि जॾहिं एफिशिएंसी घटि बि आहे त टैरिफ तव्हांखे वधाए ॾियणो पवंदो। उहो हिननि अलाउ कयो आहे नेप्रा। रेट ऑफ रिटर्न जेको असां पंहिंजे ज़माने में 15% ॾींदा हुआसीं, कैबोर +3 जॾहिं आउं नेप्रा मुस, पोइ 16% थियो, पोइ 17% थियो। हिननि चयो आहे त हिननि स्पेशल केस करे
24.5% हिन इक्विटी ते प्रॉफिट अलाउ कयो आहे, विच इज़ अगेन एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग। ऐं इन जे सीनियर में जेकर ॾिठो वञे त हीउ जेको आहे सो हिकिड़ी तमामु वॾी फेवर आहे। पाण थी सघे थो त पॉलिटिकल माहौल इहो आहे जो पंजाब में घणे में घणा कोल अची रहिया आहिनि। थर वारो हिन जे नज़र में अञा ताईं जेको थर लाइ कॾहिं बि अहिड़ी महिरबानी कोन कंदा, पर पंजाब में इम्पोर्टेड कोल अची रहियो आहे, गॾाणी में अची रहियो आहे, जेके ॿई गवर्नमेंट जा प्रेज़ेंट गवर्नमेंट इनिशिएटिव आहिनि। एंग्रो वारनि जो अची रहियो आहे, जंहिंसां हिननि जा एग्रीमेंट जेको एंग्रो ॿियो कोल जो आणे रहियो आहे इम्पोर्टेड कोल ते बिलकासे में, मियां मंशा जेको आहे निशात वारो उहो आणे रहियो आहे। हाणे इहे सभु जेके आहिनि से गवर्नमेंट ग्रुप जा माण्हू आहिनि। उन खे थी सघे थो, छाकाणि आई कांट ब्लेम इर्सा, पर इर्सा नेप्रा, पर नेप्रा हैव गॉन आउट ऑफ द वे टू गिव देम दीज टेरिफ्स। हाणे इहे टेरिफ जेके आहिनि से शमसुद्दीन साहिब जे टेरिफ जे एक्सपेक्टेशन खां घणो मथे आहिनि। हाणे शमसुद्दीन साहिब जा 6 रुपए में असांजो थींदो, त जेको नेप्रा जेको टेरिफ ॾिनो आहे 660 मेगावाट में, सो ॾिनो आहे 8.9.1 सेंट, माना 8 रुपए खां वठी 9 रुपए ताईं, जेको शमसुद्दीन साहिब जे एस्टिमेट खां 50% घणो आहे। हाणे इहो रोलो हुयो घणनि ॾींहंनि खां नेप्रा नथो ॾे टेरिफ, हाणे हे नेप्रा अपफ्रंट टेरिफ ॾेई छॾियो आहे। सिमिलरली जेको 4000 मेगावाट आहे उते बि हिननि ॾिनो आहे 7.7 खां वठी 8.8 सेंट ताईं, माना अगेन दिस इज़ मोर देन एक्सपेक्टेशन। त मुंहिंजे ख़्याल में नाउ विथ दिस डिटर्मिनेशन जेका नेप्रा जेका 21 जून ते जेको 21 मई ते जेको अनाउंस कयो आहे या जेके हिते आया आहिनि पेपर में, इन में मां सम्झां थो त टेरिफ इशू ऑफ थर स्टेन रिज़ॉल्व, त भई असांखे टेरिफ न मिलंदो या न मिलंदो, छाकाणि लोकल कोल ते इम्पोर्टेड कोल ते ॿिन्ही ते टेरिफ अची वियो आहे। ऐं उहो टेरिफ जेको हिते लिखियो आहे शम्स साहिब 6 रुपया, उन खां वधीक मथे आहे। हाणे अचो इंफ्रास्ट्रक्चर ते, इंफ्रास्ट्रक्चर ते शम्स साहिब जा 2 प्रॉब्लम्स आहिनि। हिकिड़ो हुते अचो त जेको वाटर डिस्पोज़ल लाइन आहे, छाकाणि जो उहो चवनि था त जीअं कोल को अॻु में पाणी कढणो पवंदो त उन लाइ असांखे ड्रेनेज खपे, उहा ड्रेनेज स्कीम चए थो डिले थी वई आहे, बट ही एक्सपेक्ट करे थो त 17 ताईं थी वेंदी। हाणे उहा गवर्नमेंट सिंध जे PSDP में आहे, स्कीम लाइ पैसा बि पियल आहिनि। हाणे उहा स्कीम कॾहिं थी थिए, कीअं थी थिए, हिकिड़ो हिननि इहो बॉटल ने हिकिड़ो इहो सूबाई प्रोजेक्ट आहे, उहो सूबाई प्रोजेक्ट, छाकाणि इंफ्रास्ट्रक्चर सूबे खे ॾियणो आहे, एंग्रो वारे प्रोजेक्ट बिल्कुलु इंफ्रास्ट्रक्चर सूबे खे ॾियणो, त हिकिड़ो त उहो हिकिड़ो न इशू आहे। मुंहिंजे नज़र में जेको ॿियो इशू जेको आहे ऐं जेको वॾो इम्पोर्टेंट इशू आहे सो आहे पाणीअ जो, वाटर सप्लाई जूं 2 स्कीमूं आहिनि। हिकिड़ो त LBOD को नबीसर ताईं आणणो आहे, जेका 5 अरब स्कीम आहे। ॿियो नबीसर में फिल्ट्रेशन करे उनखे पोइ हाणे इहो फिल्ट्रेशन जो प्रपोज़ल पहिरीं ॻाल्हि त इट वॉज़ अ वेरी छो फ़ैसिलो थियो इहो, छाकाणि हिकिड़े स्टेज ते पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो त तव्हां मंछर में पाणी फिल्टर करे मोकिलियो, पोइ जॾहिं एस्टिमेट कयो त इट वॉज़ टू कॉस्टली, तंहिंजे करे उहो MNV ड्रेन जो फिल्टर जेको वापदा जो जेको प्रॉब्लम हो वापदा थॉट हाणे साॻियो मथे हणियो वियो थर कोल में, छाकाणि सिंध गवर्नमेंट जो इहो सम पीपल वर इंट्रस्टेड त इहो फिल्ट्रेशन जा प्लांट लॻनि, हेवी प्लांट्स वेरी कॉस्टली, त उहो फिल्ट्रेशन करे हिननि चयो त उहो जेको ओरिजिनल जेको प्रोग्राम हो त असां मक्खी फ़रश को आणियूं या फ़रश जेको आणियूं नबीसर ते आणियूं, नबीसर को अॻिते खणी वञूं, ऐं उहो जेको आहे सो उहो क्लीन वाटर हुयो ऐं उहो लेस कॉस्टलियर हो, छाकाणि उन में पाणीअ जी क़ीमत कोन हुई, उहो पाणी जेको आहे सो फिल्ट्रेशन ज़रूरत कोन्हे। हाणे हे जेको पाणी अचे थो पियो इन में जेका मूंखे ख़बर पई आहे त फ़िलहालु हिननि खे पहिरें स्टेज ते हिननि जेको चयो आहे सो असां हिननि खे खपे जेको आहे कोई 17-17.5 क्यूसेक, अॻिते हली करे फुल डेवलपमेंट थींदो वधीक पाणी खपंदो, पर हिन लाइ जेको आहे सो 17 क्यूसेक हीउ जेको प्रोजेक्ट को डिज़ाइन थियल आहे सो इहो पंहिंजो त इन लाइ डिज़ाइन थियल आहे। त हाणे उन में जेको आहे सो कास्ट जेका अचे थी पई हिन जी, यानी की हिन में जेको आहे सो पंहिंजो 400 रुपया 1000 गैलन जी सफ़ाई जी कास्ट आहे, 400 रुपया 1000 गैलन जी। ऐं हिते जेको सो पाणी जेको खपंदो सो थींदो 19 मिलियन गैलन डेली। जॾहिं तव्हां 35 क्यूसेक खे कन्वर्ट था कयो पिया त हिकिड़ो क्यूसेक इज़ इक्वल टू 1.85 क्यूसेक्स 35 क्यूसेक्स, ऐं उन में हिकिड़ो MGD जेको आहे सो बराबरि थींदो 1.85 जे, त कुल MGD जेके थींदा 19 MGD, माना तक़रीबन 2 करोड़। हाणे उन MGD खे तव्हां कन्वर्ट करे त गैलन्स में तव्हां कन्वर्ट कयो था त इहो जेको अचे थो पियो त मुंहिंजे हिसाब सां त इहो मिलियन गैलन जे हिसाब सां त कुल इन ते 2 अरब सम्झो त 2774 मिलियन पर ईयर ख़र्च ईंदो पाणीअ जो।
2.7 बिलियन माना तकरीबन 3 अरब रुपया 3 अरब रुपया प्रेजेंट सालियानो? कास्ट जे हिसाब सालियानो इन पाणी जो हूअं जेको हो पाणी अचे हा असांजो त उन में असांजी कैपिटल कास्ट हुई पहिरियों पर कैपिटल कास्ट हाणे हिन जी बि जेका असां पहिरियों 14 अरब चयूं हाणे 20 अरब थी वेंदी। तंहिंखां पोइ प्लांट आहिनि प्लांट जी रिप्लेसमेंट थी हुन में प्लांट कुझु कोन कुछ भी कोने जेको उहे प्लांट जेके आहिनि से रन कंदा एनर्जी ते पावर माना जेको पावर महांगो त अञा कास्ट महांगी ऐं इहा डीज़ल ते जेकॾहिं पावर कोन्हे त डीज़ल ते थींदा त इहो हिकिड़ो कीअं फ़ैसिलो थियो आहे कंहिं फ़ैसिलो कयो आहे छो फ़ैसिलो थियो आहे फिज़िबिलिटीज़ कीअं कयूं आहिनि इट इज़ वेरी अनफॉर्चुनेट मां ज़ाती तौर हिन में त इहो यकीनी आहे न त हर सॼो साल पाणी मिलंदो जेकॾहिं मखी फराज कैनाल आणींदा त उन में ज़ाहिर पाणी कॾहिं आहे कॾहिं कोन्हे उहो त प्रॉब्लम थी सघे पई न प्रॉब्लम नंबर 1 इहो त स्टोरेज जो प्रोविजन रखबो आहे तव्हां इवन तव्हांजो जेके वाटर सप्लाई स्कीम तव्हांजो नॉन पेरिनल मिसाल तौर खीरसर कैनाल आहे खीरसर कैनाल ते सभई वाटर सप्लाई स्कीम बिल्कुलु साईं लाड़काने में राइस कैनाल ते आहिनि हुन में स्टोरेज कैपेसिटी रखबी आहे हिकिड़े महीने जी स्टोरेज कैपेसिटी रखबी आहे त भई जेकॾहिं महीनो पाणी कोन थो अचे या महीने पाणी में डिले थी थिए त उहो रखिबो आहे ऐं ॿियो तव्हां थोरो अल्टरनेट रखी सघो पिया इवन फ्रॉम LBOD पर फुल पाणी तव्हां LBOD में खणो था सॼो पाणी तव्हां फिल्टर कयो था पिया उन फिल्ट्रेशन जी तव्हां कास्ट भरियो था पिया इहो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल अनवाइज़ डिसीशन आहे अॻिते हली करे जा इम्प्लीकेशन टैरिफ ते पवंदा उहो मां तव्हांखे रिपोर्ट ॿुधाईंदुसि टैरिफ ते इम्प्लीकेशन पवंदा पोइ तव्हांजे सॼे प्रोजेक्ट ते कीअं थो त हाणे हीअ जेके 3 अरब रुपया जेके सालियानो रुॻो पाणीअ जो ख़र्चु आहे एॾो खां पोइ जेके ॿिया ख़र्च ईंदा छाकाणि असल टैरिफ तॾहिं ॾींदी नेपरा हीअ त तव्हांजो हिकिड़ो टैरिफ आहे त भई तव्हां अपफ्रंट टैरिफ आहे पर सुभाणे तव्हांखे अपफ्रंट टैरिफ सूट न बि करे सघे थो जेकॾहिं इहो टैरिफ तव्हांखे सूट करे थो त जीअं हाणे शमसुद्दीन साहिबु चए थो 6 रुपया आहे नेपरा 8 रुपया ॾिना ओके इट्स ऑल राइट पर जेकर सुभाणे बिकॉज ऑफ दीज कास्ट्स एक्सपेंडिचर साम्हूं अची वञे थो छाकाणि माइनिंग कोन शुरू थी आहे बिल्कुलु माइनिंग शुरू थींदी माइनिंग जा जेके ओवरहेड्स ईंदा वाटर जी पंपिंग थींदी उन पंपिंग जा ओवरहेड्स ईंदा उहो पाणी डिस्पोज़ल थींदो इहो पाणी जॾहिं साइड ते पहुचंदो जॾहिं तव्हांजी इहा जेका 40 माड़ बिल्डिंग जेके आउं चवां थो पियो जेका स्ट्रेपिंग जेका थींदी जेको 400 फुट खोटाई थींदी उन में जेकॾहिं तव्हांजो जेको नतीजो नज़र ईंदो उन जो केतिरी कास्ट अचे थी पई अंदरि जॾहिं तव्हां माइन ते पहुचो था पिया त कहिड़ियूं कॉम्प्लिकेशन थियनि थियूं वाटर केतिरे प्रेशर सां निकिरे थो क्वालिटी जेका तव्हां ॾिठी तव्हां त हिकिड़ो थोरो चूरो करे वेठो जॾहिं तव्हां फुल कोल कढो था टन्स में उन में केतिरो मॉइस्चर अचे थो उहो ड्राई कीअं थो थिए पियो इहे सभु ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं उन खां पोइ तव्हांजी कास्ट डिटरमिन थींदी देन यू विल गो टू नेपरा त भाउ हाणे असांजे जेको तव्हां अपफ्रंट ॾिनो हो 8 सेंट 9 सेंट वारो कोन थो खाए असांखे हे ॾियो त इहो थींदो इम्प्लीकेशन से इहो सॼो थर जो पहिरीं ॻाल्हि त इंफ्रास्ट्रक्चर जंहिंमें जेको 50-50 आहे फाइनेंशियल क्लोज़ शमसुद्दीन साहिबु हर साल चवंदो आहे थी वेंदो हाणे बि चयो त थी वेंदो अञा जीअं फाइनेंशियल क्लोज़ कोन थियो आहे फाइनेंशियल क्लोज़ हिकिड़ो त माइनिंग वारे स्कीम जो बि थियणो आहे एॾो को वीचारे तव्हां पावर हाउस आणंदव त उन्हनि जो बि फाइनेंशियल क्लोज़ थियणो आहे कीअं थो थिए फाइनेंशियल क्लोज़ ते प्रोजेक्शन किथे थियूं बीहनि उहे डिफिकल्टीज़ आहिनि दैट आई कैन डिस्कस चलो सर टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो नारी हलूं था ब्रेक ते ब्रेक खां वापसि अची असां वरी थर जे कोयले वारे प्रोजेक्ट ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं असां सां गॾु रहिजो नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार साईं जेको सिनेरियो तव्हां सॼो हींअर ॾेखारियो उन में त लॻे ईअं पियो त पोइ हीअ त गैस खां या हाइडल त हुई असांजी सस्ती आहे बिजली पर गैस वग़ैरह खां बि हीअ त बिजली महांगी पवंदी ऐं थर्मल खे वञी लॻंदी गैस खां महांगी कोन पवंदी छाकाणि जो अॼुकल्ह गैस जे हिननि कोल ते जंहिं ॾेई छॾियो आहे त इहो गैस ऐं कोल जो हिन वक़्तु बराबरि आहे सही अॻिते जॾहिं इम्पोर्टेड गैस जेका ईंदी ईरान खां अचे थी या तुर्कमान सां अचे उहा गैस ॾेढ तापी महांगी थींदी पोइ तव्हांखे कोल सस्ते में सस्तो पवंदो कोल ऐं न्यूक्लियर तक़रीबन बराबरि पवंदा अगरि न्यूक्लियर बचे थो कोल बचे थो हाणे जेको ॿियो जेको इशू जॾहिं तव्हां ॻाल्हि टैरिफ जी पे कई त हाणे छा थो थिए त जेको पावर जो सीनियर जेको अॼु मूं वटि आहे जेको मां सीनियर ॾिसां थो इन खे कंटेस्ट में तव्हांखे थर डिस्कस कंदासीं त हिन वक़्तु जेका तव्हांजी डिमांड जेका आहे असां मैक्सिमम 22,000 आहे बिल्कुलु ठीकु आहे ऐं डिमांड जेका तव्हांजी वधंदी आहे सा वधंदी आहे इकोनॉमिक ग्रोथ सां
हाणे तव्हांजा जेको मुशर्रफ वारो दौर हो, जेको 90s वारो दौर हो, उन में तव्हांजी डिमांड बिल्कुलु न वधी, छाकाणि इकोनॉमी तव्हांजी उन वक़्तु झेड़े में हुई। छाकाणि 90 खां वठी जेके 7 सालनि में 6 गवर्नमेंट्स आयूं, बिल्कुल 2 बेनज़ीर जूं गवर्नमेंट आयूं, 2 नवाज़ शरीफ़ जूं गवर्नमेंट आयूं, 2 इंटरिम गवर्नमेंट आयूं, त उन में को उनखे चवंदा आहिनि त डिकेड लॉस्ट इकोनॉमिक टर्म्स में, जो ग्रोथ कोन्हे पावर जी। पोइ तव्हां वटि छा थियो उन ज़माने में, जो तव्हांजो पावर सरप्लस थी वियो। ईयर 97 को वठी करे वेंदे 2005 ताईं तव्हां सरप्लस पावर हो। यू आर टॉकिंग टू इंडिया फॉर एक्सपोर्ट ऑफ पावर। बिल्कुल ठीकु आहे, यादि आहे तव्हांखे? बिल्कुल याद। हाणे मूंखे उहो सीनियर जेकर तव्हांजी इकोनॉमिक ग्रोथ रहे थी ऐं डिमांड इहा वधंदी रहे थी, त तव्हांजो 5% जेकर ग्रोथ आहे, इकोनॉमिक ग्रोथ आहे, हिन वक़्तु तव्हांजी 3, 3.5, 4 आहे, जेकर 5 बि मां एवरेज ॿधां त तव्हांजे हर साल जेको आहे 1000-1200 डिमांड वधंदी। इन हिसाब सां तव्हांजो यानी कि वञी 15, 16, 17, 18, 19 साल 20 में आईंदा 6-7 साल में तव्हांजी डिमांड वञी बीहंदी 28-29 हज़ार। सही, ठीकु, 28-29 हज़ार। हिन वक़्तु तव्हांजी जेका आहे सा 18-20 हज़ार तव्हांजी कैपेसिटी आहे। हाणे अचा ॾिसूं त ईंदा आईंदा 7-8 सालनि में कहिड़ा प्रोजेक्ट पाइपलाइन में आहिनि, जेके जिन लाइ चई थी गवर्नमेंट ते फाइनल थी विया आहिनि, जेके ज़ाहिर थिया, जेके न थिया आहिनि उहा ॿी ॻाल्हि। हाणे 6600 गॾाणी आहे, बिल्कुल 3000 हाइडिल आहे। हाइडिल इहो आहे त 1009 पियो अचे तरबेला ते, बिल्कुल 1000 नीलम जलन पियो अचे, ऐं 1000 पंहिंजा ॿिया सिमार हाइडिल पिया अचनि। त इहे 3000 त श्योरली आईंदा 5 साल में अचनि था पिया, छाकाणि नीलम जलन पूरे थियण। सही, तव्हांजो न्यूक्लियर पिया 2 अचनि, 1000-1.5 जा 2 न्यूक्लियर पिया अचनि, जेके चश्मा 3 ऐं चश्मा 4 था चवनि। कराची वारो अचे पियो, माना 2000 तव्हांजो न्यूक्लियर पियो अचे। इहे घणा थिया? 6500, 3000, 2000, 11,500। सही, 2000 कोल बेस पावर हाउस, कोल इम्पोर्टेड कोल ते अचनि था पिया। हिकिड़ो मंशा वारो अचे पियो ऐं ॿियो एंग्रो वारनि जो अचे पियो। सही, तंहिंखां पोइ 2-3 हज़ार नवां पंजाब में लॻनि पिया, जेके तव्हां अनाउंस थिया आहिनि। साहिवाल में जेके लोकल कोल ते बि आहिनि, इम्पोर्टेड कोल ते बि आहिनि। सही, ऐं पंहिंजो उहे जेके आहिनि प्राइवेट जा आहिनि, जेके शहबाज़ शरीफ़ जिन जो इफ़्तिताह बि करे छॾियो आहे। सोलर अचनि पिया, विंड अचे पियो। त इन हिसाब सां जेके अनाउंस थियल आहिनि, प्लस तव्हांजो जाम शोरो जेको आहे 2000 मेगावाट तव्हां कोल ते कन्वर्ट था कयो, जेनकोस तव्हांजूं रिपेयर वधनि थियूं, त तव्हांजे घटि में घटि 20,000 पावर मां ॾिसां थो पियो जेके अनाउंसमेंट थियल आहिनि। इन हिसाब सां 20,000 मेगावाट पावर तव्हांखे आईंदा 10 साल में। 10 साल में 20,000 मिलंदो। 20,000 ईंदो। ऐं असांजी डिमांड वञे 28,000। तव्हांजी जेका न 20,000 एडिशनल ईंदो। जी हाँ, एडिशनल पर एडिशनल ईंदो त माना तव्हांजी जेका डिमांड खणी मां आईंदा 10 साल में 30,000 ते ॿधां, सही, त तव्हांजी अवेलेबिलिटी 40,000 थी वेंदी। माना 10,000 असां वटि सरप्लस थी वेंदो जेकर इहे अचनि था। बिल्कुल। हाणे इन सॼे सीनियरो में थर कोन्हे। थर कोन्हे, बिल्कुल। हाणे जेकर मां एस्टिमेट कयां थो त बाबा ठीकु आहे, नीलम जहलम ऐं हाइडल इहे 3 त ईंदा ई ईंदा। सही, गॾाणीअ जा 6 न अचनि, 3 अचनि। कोल बेस जेके प्राइवेट आहिनि से बि ईंदा, हे बि ईंदा, त घटि में घटि 8,000 त अची वेंदा आईंदा 6 सालनि में। माना आईंदा 6 सालनि में विदाउट थर तव्हांजी डिमांड पूरी थींदी। माना थर तव्हांजो जेकॾहिं आयो त पोइ थर खे कॉम्पीट करिणो पवंदो। बिल्कुल। हाणे इते तो इशू अचे तव्हांजे टैरिफ जो, त जेकॾहिं बिकॉज ऑफ दीज थिंग्स कॉस्टली वाटर सप्लाई, जेका ॿिए हंधि केतिरो एतिरो महांगो पाणी कोन थींदो, कॉस्टली वाटर सप्लाई, जेका स्टेपिंग रेशियो जेको आहे, छाकाणि इम्पोर्टेड कोल त अचे थो, उन में त इहा ॻाल्हि ई कोन्हे। जेको पंजाब जो लोकल कोल आहे उन जो स्टेपिंग रेशियो एॾो कोन्हे। लाखड़ा ते जेका ॾे थो उते स्टेपिंग रेशियो तव्हांजो बिकॉज ऑफ द लाखड़ा जो स्टेपिंग रेशियो तमामु घणो आहे। माना तव्हांखे हेठो खोटे कोल कढणो आहे, कोल पाणीअ में आहे, उनजी एफिशिएंसी जो मसइलो आहे। टैरिफ श्योर कोन्हे। जेकॾहिं तव्हांजूं कास्ट ओवरन थियनि थियूं ऐं तव्हांजो थर कोड जेको अचे थो, नो डाउट बिल्कुलु अचे थो, पर जेकॾहिं उहो कास्ट में मार खाई वञे थो त यू विल बैक बर्नर। पर जेकर तव्हांजो लकली इम्पोर्टेड कोल वधी थो, जेका इम्पोर्टेड कोल अगेन अ डाइसी बिज़नेस, छाकाणि मूं स्टील मिल में इम्पोर्टेड कोल सां 5 साल डील कयो आहे, त इन जो डाइसी ईअं आहे, इन जो रेट जेको आहे सो असांजे कंट्रोल में कोन हूंदो आहे। इट्स नॉट इन यूअर कंट्रोल। इंटरनेशनल मार्केट थींदो आहे। तव्हांजा जेके लॉन्ग टर्म एग्रीमेंट हूंदा आहिनि, सप्लाई जा हूंदा आहिनि, रेट जा न हूंदा आहिनि। रेट तव्हांजो हूंदो आहे जेको डेली जीअं रेट निकिरंदो आहे न, सोन जो, पेट्रोल जो, कोले जो, अॼुकल्ह डेली रेट थो निकिरे पियो, आयल वांगुरु उहो 150 खां वठी करे, डिपेंड अपॉन जेको इम्पोर्टेड कोल सुठो त 150 खां वठी करे $250 पर टन।
हाणे ॿुधायो त जेके रेट तव्हांजे कंट्रोल में कोन्हे हम्म, त इम्पोर्टेड जा पंहिंजा इशूज़ आहिनि सही ऐं लोकल जा पंहिंजा इशूज़ आहिनि त इहो सॼो जेको लोकल scenario में ख़ासि जेको करे क्वालिटी जो त वॾो इशू थींदो न न लोकल में असांजी क्वालिटी डेफिनेटली इंफीरियर आहे सही अरे की जिते असांखे 6 किलोग्राम हिकिड़े वाट पैदा करण लाइ खपंदा इम्पोर्टेड जा त थरकोल जा असांखे 11 या 12 खपंदा डबल तकरीबन छाकाणि BTU वैल्यू जेको थरकोल जो उहो घटि आहे घटि इन करे आहे हिकिड़ो एश कंटेंट जी ॻाल्हि आहे ॿियो मॉइस्चर आहे सही माना तव्हांखे हीट खपे टू मेक इट ड्राई सही फॉर बर्निंग पर्पसेस बिल्कुलु त ऑब्वियसली तव्हांजी क्वांटिटी वधीक पर छाकाणि जो असांजी क्वांटिटी तमामु घणी आहे छाकाणि जो लोकल प्रोडक्शन थिए थी तंहिंजे करे उहो जेको BTU वैल्यू जेको आहे असां हुन में उहो निकिरी वेंदो माना उहो इशू उन जी कास्ट उहो इशू जो कास्ट पर असल ॻाल्हि ओवरऑल कास्ट जॾहिं तव्हां यू गो रन फॉर द पावर प्रोजेक्ट इटसेल्फ सही त जॾहिं तव्हां आणियो था पावर त हिकिड़ो त इशू इहो थींदो त थरकोल जी कास्ट फाइनली कहिड़ी बीहंदी हिन वक़्तु कंफर्टेबल आहे पर जॾहिं तव्हां कॉम्पिटिशन में वेंदो हिन वक़्तु एज़ इट टुडे जेका थर अची वञे हा सही त तव्हांजो 8 रुपए बि खजी वञे हा छाकाणि जो तव्हांजो कोल सां कॉम्पिटिशन कोन्हे तव्हांजो कॉम्पिटिशन हो ऑयल सां ऑयल सां ऐं गैस गैस सां सां बिल्कुलु उन को तव्हांजो सस्तो जी अॻिते करे जॾहिं तव्हांजा 8 को 10,000 मेगावाट कोल ते अची रहिया आहिनि इम्पोर्टेड प्लस लोकल एक्सक्लूडिंग थर त तव्हांजो टैरिफ कीअं हुन सां डिटरमिन थींदो सही। उहो जेकर तव्हांजो टैरिफ हुन सां वारो नथो खाए वेयर यू विल गो छाकाणि जो पावर जी जनरेशन ते छाकाणि जॾहिं तव्हां कंपनियूं वठंदियूं हिन वक़्तु बि छा थींदो आहे त जेके जॾहिं IPPs हलंदा आहिनि जॾहिं डिमांड घटि हूंदी आहे त सभु IPPs हिकु वक़्तु न हलंदा आहिनि सही हुन में पहिरियों सस्ते खे हलाईंदा पोइ ॿिए खे पोइ टे खे पोइ चोथे खे आख़िर में जेको महांगो तरींदो तंहिंखे चवंदा आख़िर में वारो मिलंदो सही त सुभाणे थर में ईअं बि थी सघे थो ठीकु आहे असांजे फ़िलहाल अचे थो पावर छाकाणि लोड सेंटर हूअं ई पंजाब आहे बेसिकली तव्हांखे इहो पावर तव्हांखे थ्रू जामशोरो ग्रिड को तव्हांखे अॻिते वञिणो पवंदो उहो कीअं थींदो सिस्टम उहा का ख़बर कोन्हे छा अॻिते सिस्टम चोक आहे न्यू पावर हाउसिस अॼु अची रहिया आहिनि त उहो ट्रांसमिशन में डिस्कस कंदासीं पर हिन वक़्तु थर जो जेको दिल्ली में जेको इहो आहे हाउ सून इट कम्स हाउ इट कॉम्पीट्स सही छाकाणि जो हिन वक़्तु थर जे कॉम्पिटिशन मूं तव्हांखे ॿुधायो त 10,000 मेगावाट जा जे थर जो 4,000 मेगावाट पाइपलाइन में आहे त 10,000 मेगावाट जा पाइपलाइन में नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सही हाणे जेको ओवरऑल सूरत हाल ॾिसूं था त पाकिस्तान जॾहिं ठहियो उन वक़्तु असां वटि के एॾा वॾा बिजली पैदा करण जा मनसूबा कोन हुआ सभिनी खां पहिरीं मुंहिंजे ख्याल में मंगला डैम वारो आयो आइडल ते वारसक कई मंगला उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते मुख़्तलिफ़ मनसूबा आया ट्रांसमिशन लाइन दायरा उन जे हिसाब सां पोइ उन्हनि खे बि एक्सपेंड कयो वियो त ओवरऑल सिचुएशन हिन वक़्तु चवनि था जेको हाणे ओचितो साम्हूं आई आहे ॻाल्हि त उहा ट्रांसमिशन असां वटि बिजली त पैदा करियूं पर असां ट्रांसमिशन सिस्टम कोन्हे मसइलो थी वियो आहे छाकाणि ॾिसो असां जनरली छा थींदो आहे त बेगर्स आर नॉट चूज़र्स असांजो सॼो लम ठप ते कमु हलंदो माना जेको जातो मिलियो असां वठी आयासीं विधासीं मिसाल तौरु हाणे असांखे जॾहिं पंहिंजो वापदा जॾहिं ठही चङा वारसक मनसूबे सां वारसक मंगला जॾहिं पाइपलाइन में आया त पोइ थियो त भई नेशनल ग्रिड छाकाणि जो जिते वारसक हुयो उते बिजलीअ जो खापो कोन हुयो जिते मंगला बिजलीअ जो खापो कोन हुयो इनखे कनेक्ट करणो लोड सेंटर सां माना नेशनल ग्रिड अचे जेको इंटर प्रोविंशियल ग्रिड थिए वञण जो ज़मानो हो अयूब ख़ान जी हुकूमत ई वापदा अची वियो ऐं वापदा अचणु शहर जेको आहे सो हाणे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त वापदा खां पहिरियों 1960 ताईं सॼे मुल्क में 119 मेगावाट बिजली पैदा थी 119 जंहिंमें मेजॉरिटी कराची जी पोइ कराची हैदराबाद सखर ऐं मुख़्तलिफ़ म्यूनिसिपैलिटीज़ रेपको मथां त रावलपिंडी इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी मुल्तान इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी लाहौर इलेक्ट्रिक सप्लाई नंढियूं नंढियूं कंपनियूं या प्राइवेटियूं या म्यूनिसिपल कमिटीज़ जूं हुयूं त कुल 119 मेगावाट जेको आहे सो जॾहिं पोइ सॼे मुल्क में त जॾहिं 1960 में जॾहिं अचे थो पियो त हिकदमि 120 मेगावाट जा 3 यूनिट अची विया 1960 में 40 जा 3 यूनिट अची विया माना त हिकिड़े साल में तव्हांजी जेका कैपेसिटी डबल थी वई हाणे 60 जे ॾहाके में इहो रहियो त वरी पोइ छा थियो जॾहिं 67 उन जीअं हाणे तव्हां हे लमसम प्रोजेक्ट अचनि था न घटि उन छा थियो त 67 ऐं 74 जे दरमियान 600 मेगावाट अची विया 600 मेगावाट ईअं आहे त हिकिड़ो त मंगला जो अची वियो ॿियो कोटड़ीअ ते छाकाणि उन दरमियान छा थियो जो गैस अवेलेबिलिटी थी वई स्वी गैस जेका अची वई त कोटड़ीअ में गैस टर्बाइन्स अची विया फैसलाबाद में गैस टर्बाइन्स अची विया
ऐं मंगला ऑनलाइन अची वियो असांजो वरी यकदमि जेको 600 मेगावाट एड थी वियो सही हाणे असां 200-300 ते हलूं पिया वरी 600 ॿियो एड थी वियो ईअं एड थी जनरेशन एड थी वियो इन खां पोइ यकदमि वरी 70 में जॾहिं आयासीं त वरी 600 ॿिया एड थी विया तरबेला जा ऐं गुडू अची वियो सही जॾहिं गुडू जेको आहे सो हिन में अची वियो पंहिंजे अर्ली लेट 60s में गुडू अची वियो सही तंहिंखां पोइ 70s में तरबेला शुरू थी वियो वरी 80s ऐं 90s में जेके आहिनि से 6000 ॿिया अची विया जंहिंमें तरबेला बि आयो ॿिया त असांजे जनरेशन जेका आहे सा तकड़ी वधंदी रही इन में छा थियो त असांजी इवेक्यूशन माना टू कलेक्ट पावर एंड टू टेक इट टू द लोड सेंटर सही असांजे इवेक्यूशन में डिले सॼी कंसंट्रेशन जनरेशन जे जे तव्हां जी, हाणे हाणे आहे। तव्हां ॾिसो जनरेशन जी ॻाल्हि पई थिए सॼी पाण ॻाल्हायोसीं जनरेशन ते त इवेक्यूशन जो त हमेशह पोइ छा थियो त मूंखे अञा ताईं बि यादि आहे त जॾहिं तरबेला पूरो थियो असां उनजो पावर इवेक्यूएट न पिया करे सघूं जॾहिं गाज़ी बरोठा पूरो थियो त इवेक्यूएट न पिया करे सघूं गाज़ी बरोठा सां गॾु इहो थियो त गाज़ी बरोठा वारे इलाइक़े में हेठि अटक में गाज़ी बरोठा लॻो हेठि जेको आहे सो चश्मा न्यूक्लियर अची वियो ऐं चश्मा हाइड्रो अची वियो यकदमि 2000 मेगावाट अची विया सिस्टम में सही इवेक्यूएशन जो प्रॉब्लम थी वियो लॉकअप थी वियो छाकाणि इवेक्यूएशन रुगो हिकु हंधि को ॿिए हंधि न खपे न पोइ उते हली लोड सेंटर डेवलप थियणा आहिनि पोइ उते ट्रांसफार्मर अचणा उते ग्रिड डिस्ट्रीब्यूशन थियणी सही त इहे जेके बि असांजा जेके इंसिडेंट थिया त ओचितो जेके ईंदा रहिया तंहिंखां पोइ वरी IPP जो दौरु अचे थो त ऑल ऑफ सडन IPP अची वञनि था पिया 87 को 97 ताईं त रुगो पंहिंजो आया 4000 मेगावाट आया रुगो कोट अदू जा ऐं हेप्को जा कोट अदू पहिरियों वापदायो पोइ प्राइवेट हाणे कोट अदू IP थो काउंट कयो वञे पहिरियों बेसिकली वापदा जो सही त 3900 मेगावाट अची विया रुगो इन्हनि जा तंहिंखां पोइ ॿिया जेके IPP आया 3-4000 जा ॿिया IPP आया त तव्हांजी यकदमि जेका आहे सा अवेलेबिलिटी जेका आहे सा 2000 में 15000 मेगावाट थी वई सही हींअर 2000 में जॾहिं मुशरफ अचे थो पियो या नवाज़ जे आख़िरी ज़माने में तव्हांजी 2000 मेगावाट थी वई उन वटि डिमांड सिर्फ़ु तव्हांजी 10000 आहे जॾहिं इहा ॻाल्हि थी जॾहिं हे ॻाल्हि थी त उन में ॿ प्रॉब्लम हिकु इवेक्यूएशन जो प्रॉब्लम ॿियो बि डिमांड डेवलप न थी मूं तव्हांखे जीअं चयो त 90s इज़ द लॉस्ट डिकेड उन में ग्रोथ न वधी पावर असां वठंदा वियासीं जंहिंमें इन सां गॾु सरकारी पावर बि अची विया हे बि अची वियो सभु पावर जॾहिं अची वियो त असां वटि जेका आहे टोटल अवेलेबिलिटी 2000 में 15000 थी वई जंहिं डिमांड अराउंड उन वक़्तु 10000 आहे ऐं तंहिंखां पोइ वरी थोरो ॿी जंहिं डिमांड वधी त असांखे सरप्लस 3000 खनि असांजी सरप्लस में हुई जेको असां चयो इंडिया सां ॻाल्हायूं पिया इहा सरप्लस जेका आहे सा यको असांजी 2003-2004 ताईं रही इन खां पोइ वरी मुशरफ जे ज़माने में ग्रोथ थी तव्हांजो अची वियो पंहिंजो ॿिया आया हिकिड़ो न्यूक्लियर पावर आयो ऐं जीअं मूं तव्हांखे गाज़ी बरोठा आई त वरी असां वटि 2004 ताईं त असां वटि प्रॉब्लम ई कोन हुयो असां जहिड़ो घणो प्रॉब्लम हुयो ट्रांसमिशन जो डिस्ट्रीब्यूशन जो थेफ्ट जो लॉसिस जो पर जनरेशन जी डिमांड जेको प्रॉब्लम इहो यको दौरु जेको आयो पर पोइ जेको ऑल ऑफ सडन जॾहिं छा थियो त 2000 में सिर्फ़ु गाज़ी बरोठा आयो त 2000 खां वठी 2009 ताईं को बि नओं पावर हाउस न आयो मुशरफ जो सॼो दौरु ईअं ई वियो गाज़ी बरोठा रुगो बिल्कुलु मुशरफ दौरु इन करे न पहिरियां 4-5 साल त डिमांड कोन हुई जॾहिं डिमांड क्रिएट थियणु थी त असां पावर हाउस चयोसीं प्राइवेट सेक्टर खे अचो प्राइवेट सेक्टर आया पर उन में टाइम लॻी वियो त 9 ताईं को बि ऑनलाइन न अची सघियो त इन दरमियान छा थियो त डिमांड जेका आहे मुशरफ ज़माने में बिकॉज़ ऑफ वार तव्हांजे ग्रोथ रेट तव्हां ॾिसो त मुशरफ ज़माने में तव्हांजो उहो जेको ग्रोथ रेट जेको आहे सो 6 खां वठी 7, 5, 6, 7 थियो त पावर डिमांड बि वधी बाय द टाइम मुशरफ लीव्स त तव्हांजो जेको आहे सो डिमांड सप्लाई तव्हांजी तक़रीबन हिकु जेतिरी हुई ऐं पोइ तव्हांजा शॉर्टफॉल डेवलप थियूं थिया शॉर्टफॉल छो डेवलप थियूं थिया छाकाणि डिमांड तव्हांजी वधी पर शॉर्टफॉल बेसिकली डेवलप थियो गैस शॉर्टेजिस अची वियूं तव्हांजूं गैस शॉर्टेजिस जॾहिं आयूं CNG बि अची वियो ऐं हूअं बि गैस जी ओवरऑल जेके फील्ड्स ड्राई थी वयूं सुई तव्हांजी ऑलमोस्ट हाणे 50% ते हली वई आहे कादरपुर जेको तव्हांजी बेस्ट फील्ड उहा ड्राई पई थिए नयूं फील्ड्स घटि आयूं जॾहिं गैस तव्हांजी घटि थी त तव्हांजी गैस जी प्रोडक्शन घटि थी पावर महांगो थियणु शुरू थियो 2005 खां पोइ तव्हां ॾिसो त पावर महांगो थियणु शुरू थियो ऐं तंहिंखां पोइ जीअं ऐं नंबर 1 नंबर 2 ऑयल शॉक थी वियो
ऑयल जॾहिं तव्हां IPPs हया हा त ऑयल जी क़ीमत मूं तव्हांखे ॿुधाई त 23,000 पर हुई ऐं पोइ 83,000 थी वई। डॉलर जेको आहे तव्हांजो 43 रुपए मां 100 रुपए ते पहुची वियो। इहे सभु कंबाइंड फैक्टर्स इहा थिया त तव्हांजो पावर जी प्रोडक्शन जेका आहे सा घटिजी वई, सर्कुलर डेट जो इशू हुयो, ऑयल महांगो थी वियो ऐं उहा सिचुएशन जेका 2005 में आहिस्ते आहिस्ते शुरू थी, हिन वक़्तु उहा सिचुएशन पीक ते आहे। छाकाणि जो प्रॉब्लम्स उहे ई आहिनि, गैस जी शॉर्टेज कंटिन्यू थी करे, उहे थी करे। पर इन द मीन वाइल अवां जॾहिं सॼो जनरेशन पे ॾिठो पिए त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हां इवेक्यूएशन लाइ पहिरीं ॻाल्हि त इवेक्यूएशन जो बि इशू त हुया, छाकाणि नओं पावर हाउस न हुयो त जेके तव्हां जीअं सवेर ॻाल्हि कई त तव्हांजे एज ओल्ड 25 साल 30 साल थी विया तव्हांजे पावर लाइन्स जेके विछायूं अथव डिस्ट्रीब्यूशन कंपनी जूं, डिस्कोस जूं या उन्हनि जूं, उहे जेके तव्हांजो रिप्लेसमेंट जो उहो तव्हांजो प्रॉब्लम थी वियो। तंहिंजे करे तव्हां वटि जो जेको डिस्ट्रीब्यूशन जो सिस्टम जेको आहे सॼो चोक थी वियो। ऐं डिस्ट्रीब्यूशन सिस्टम में इहो बि थियो त तव्हांजो पावर लाइन में या तव्हांजे ग्रिड स्टेशन्स में का बि इन ज़माने में इम्प्रूवमेंट कोन आई। छाकाणि जो तव्हांजो पावर जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इन ॾहाके में पावर तव्हांजो 10,000 मां 20,000 ते तव्हांजी कैपेसिटी पहुची वई पावर जनरेशन जी। पर 10 सालनि में तव्हांजो जेके 500 kV लाइन हुयूं से सिर्फ़ु 25% वधियूं, तव्हांजी 220 kV लाइन जेके 36% वधियूं, तव्हांजो 66 ऐं 132 kV 10% वधियूं ऐं टोटल तव्हांजी जेके लाइनिन जेके किलोमीटर जेका आहे सा सिर्फ़ु 15% वधी। अरे 42,000 मां 48,000 थिया। होॾो पावर तव्हांजो जनरेशन जेका आहे सा तव्हांजी 100% वधी। इहो हिते शॉर्टफॉल थियो। ॿियो त सिस्टम, छाकाणि ट्रांसफार्मर त अहिड़ी शइ कोन्हे जेका सिस्टम पुराणा थी विया, टावर्स पुराणा थी विया, तव्हांजे कंडक्टर्स जो जेको आहे उनजी एफिशिएंसी घटिजी वई। त नई नई एरिया जे डिस्ट्रीब्यूशन जे करे तव्हां कोशिशि कई त नई एरिया कवर कयो, तव्हांजी पुराणियूं रहिजी वियूं। इन करे जॾहिं मूं लास्ट टाइम तव्हांखे पढ़ी ॿुधायो त जेको सिस्टम जेको आहे एंटिटीज़ जो या तव्हांखे प्रेज़ेंट स्कीम्स आहिनि, आई एम नॉट टॉकिंग न्यू स्कीम्स, जेके ॿियूं ईंदियूं से ईंदियूं, प्रेज़ेंट स्कीम्स जेके तव्हांजो ऑन गोइंग स्कीम आहिनि से 10-10 साल डिले थी वयूं। न पर सर हिकिड़ो त ही हाणे रूटीन जो जेको हर साल PSDB में असां ॾिसंदा आहियूं आहे, तव्हां जीअं ॿुधायो गुज़िरियल भेरे त 700 अरब आहे हुनमें डिस्को जे गॾु जेको बैकलॉग 700 ठीकु आहे न। त हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल जेका हाणे वज़ीर बि चवनि पिया, मशीर हुकूमत बि चए पई आहे, हुन लाइ को नओं प्लान को ॿियो उन ते अञा ताईं को कमु नज़र कोन अचे त हुकूमत खे शुरू कयो टू गो टू डोनर्स नाउ ADB। छाकाणि हिन वक़्तु बि जेको तव्हांजे लाइ, छाकाणि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो जीअं मूं थरकोल में तव्हांखे ॿुधायो त तव्हांजो जेको आहे सो जेको फॉरेन एक्सचेंज कंपोनेंट जेको आहे सो 50-60% हुजे। ऐं थर वारी पावर लाइन मूं तव्हांखे ॿुधायो त 20 अरबनि जी कास्ट कई अथऊं, जंहिंमें जेको आहे 16 अरब जेको आहे सो फॉरेन एक्सचेंज आहे। 20 मां 16, हा, माना त 80% तव्हांखे फॉरेन एक्सचेंज खपे तव्हांखे। अहिड़े नमूने सिमिलरली जेके तव्हांजी नयूं जेके एंटिटीज़ नयूं जेके पावर लाइन ॿियूं आणनि पिया, मिसाल तौरु गॾाणी ते हिन ते इन ते चयो आहे त चाइना हिन खे पैसो ॾींदो, हाणे उन में जेको आहे सो इन जो जेको आहे सो सिर्फ़ु जेको इंटरकनेक्शन इम्पोर्टेड पावर जेको आहे सो 33 मां 18 अरब जेको आहे सो हिननि खे खपे। कासा वारी जेका लाइन अचे थी पई, जेका उन में हुनजी कास्ट जेका आहे 34 अरब आहे, जंहिंमें 19 अरब जेको आहे सो फॉरेन एक्सचेंज खपे। त भई फॉरेन एक्सचेंज इज़ द मेजर इशू। हाणे तव्हां जेका छाकाणि जो अवां वटि जेको बि कंडक्टर माने हिकु तार जॾहिं तव्हांजी बिजली हले थी, यू डोंट प्रोड्यूस। टावर्स तव्हां ठाहियो था, सो बि स्टील इम्पोर्ट करे टावर्स सां ठाहियो था, उहो कंडक्टर आहे। तंहिंखां पोइ तव्हां वटि ट्रांसफार्मर्स तव्हां ठाहियो था, पर हुन लाइ पार्ट्स तव्हांखे इम्पोर्ट करणा पवंदा। ॿिए के वॾा जेके ट्रांसफार्मर्स आहिनि उहे तव्हां कोन था ठाहियो, उहे तव्हांखे फुल इम्पोर्ट करणा पवंदा। त इहो सॼो जेको सिस्टम आहे इन में फॉरेन एक्सचेंज, त इन खे सॼे के सीनियर खे विज़िट करण जी ज़रूरत आहे, रीविज़िट करण जी ज़रूरत आहे। त जनरेशन खे तव्हां जीअं करे छॾियो, हाणे जनरेशन जेका तव्हां ॻाल्हाए छॾियो आहे, स्टॉप इट। हाणे तव्हांखे आईंदा 10 साल रुॻो ट्रांसमिशन लाइ ॻाल्हाइणो आहे, ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन लाइ। जंहिंमें तव्हांजी डिस्कोस जो प्रॉब्लम आहे, तंहिंमें इन में गवर्नेंस जा इशू पंहिंजे जाइ ते आहिनि। छाकाणि जो तव्हांजे जेके कंपनीज़ आहिनि उहे कंपनियूं त ठहियूं हुयूं, पर दो नॉट बीइंग मैनेज प्रॉपरली, जो बोर्ड इनकॉम्पिटेंट आहिनि। प्रोग्राम जो ख़तमु थियो ऐं उन में जेको मूं तव्हांखे गुज़ारिश कई, मिसाल तौरु NTDC या पेपको जेके वॾा इदारा आहिनि डिस्ट्रीब्यूशन कनि सां, इन जा हेड्स कोन्हनि। इन करे तव्हां ॾिसो त नरगिस सिटी सेक्रेटरी वञी थी हुते पावर हाउस संभाले, इहो सेक्रेटरी जो कमु न आहे। बिल्कुलु, चलो वरी महिरबानी सर। नाज़रीन, थर जे कोयले ऐं ट्रांसमिशन वारे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अला भाई।